ठुल्ला शहर खान रिपोर्ट कर रहे हो अल्लाह रखियो बोले दी ठुल्ला स्वीडन में कुरान पाक जी बेहरमती करण खिलाफ ठुल्ला में मजहबी तंजीमुन जेयूआई सुन्नी राबता काउंसिल जेकमाबाद पारां अलग अलग रैलियों जेयूआई जिले जनरल सेक्रेटरी सैयद अब्दुल बासित शाह ऐं सुन्नी राबता काउंसिल जेकमाबाद जे सदर हाफिज मोहम्मद मूसा सरकी जी अगवानी में धार धार एहतजाजी रैलियों कढी मुख़्तलिफ़ हंधनि खां नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब वटि पहुची सख़्त एहतजाज कंदे अगवाननि सैयद अब्दुल बासित शाह, हाफिज मोहम्मद मूसा सरकी, मौलवी इमामदीन चन्नो, मौलवी ताज मोहम्मद भट्टी, मौलाना इनायतुल्लाह महर सालार, मीर हसन बुर्डो, हाफिज शब्बीर रहमान सरकी, हाजी कमरदीन सरकी, मौलाना मोहम्मद आफाक हैदरी, असकर अली सरकी, मौलाना एजाज अहमद उस्मानी, एहसान अली सरकी, हाजी मोहम्मद इस्माइल गेंजो, मौलवी प्यारो बुर्डो ऐं ॿियनि मीडिया सील सां ॻाल्हाईंदे चयो त स्वीडन हुक्मरान इस्लाम जे ख़िलाफ़ इंतशार फैलाए रहिया आहिनि। हुननि चयो त क़ुर पाक जी बेहुरमती करे मुसलमाननि खे ललकारियो वियो आहे जेको आलमी दीन ते वार आहे। अहिड़ियूं ग़लीज़ हरकतूं नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि। हुननि चयो त इस्लाम दीन ऐं क़ुर पाक जे तहफ़ुज़ लाइ पंहिंजा सिर क़ुर्बान करण खां कॾहिं बि पोइते न हटंदासूं। हुननि हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त स्वीडन खां सफ़ारती तालुकात ख़तमु कया।